रहमतों नाज़िल फरमाए। उनजे जिंदगी जो ये मेहनत जो नतीजो पांजी जिंदगी में हिन दीनी इस्लाही रूहानी इज्तिमा जो आगाज कई सालन खां उन अल्लाह के प्यारे बाने जो को आगाज कयो अल्हम्दुलिल्लाह उनजे लाडाने ऐं उनजे वफात खां बाद उनजे जुदाई खां बाद अल्लाह ताला उन अल्लाह के प्यारे बाने के रब करीम अड़े कई साले औलाद नो हिम्मत भरिया साथी गोठाणा जमात जिनकी मेहनत कोशिश से अल्हम्दुलिल्लाह इज्तिमा थी रहो है। मुझी दुआ है तो अल्लाह ताला अवा सभी की हाज़िरी कबूल फरमाए। अल्लाह ताला उन मर्द मुजाहिद उन मर्द कलंदर जी कब्र ते रब से करोड़ा रहमतों नाज़िल फरमाए, उनकी मग़फ़िरत फरमाए, उनके दर्जात के अल्लाह ताला बुलंद फरमाए। जब मर्द कलंदर दीन की मेहनत में खुलूस नियत सा पाजी मुक़द्दस जमात जमीयत उलमा इस्लाम सा जिंदगी उन वाबस्तगी जे खारी ऐं अल्हम्दुलिल्लाह मरण जी घड़ी ताईं हक वारी जमात सां वाबस्ता रहा। अल्लाह ताला संदन कयल खिदमतूं कबूल फरमाए ऐं अल्लाह ताला हिन इज्तिमा के मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। पोइ ते आलिम सगोरा अल्हम्दुलिल्लाह काफी तादाद में कुछ पहुंची चुका है, कुछ ईंदा मुफकीर मेजबान जे हैसियत से अवाजे सामो हाजिर थयो आया। अवाजे सामो अल्लाह पाक के पाक ऐं मुक़द्दस कलाम कुरान करीम मा जे हिस्से जी मु तिलावत कई अल्लाह ताला उन दे अंदर पांजे हुकूक जो भी बयान फरमायो ऐं मुत्तसिल अल्लाह ताला हुकूकुल इबाद जो बयान फरमायो आहे। हुकूकुल इबाद में पहरो हक माँ पी जो जो पहरो हक जो माँ पी जो फरमाई कुरान मजीद में फरमाई वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याह। फरमाई तुम्हारे रब फैसलो करे छड़ियो तुम्हारे रब हुक्म सादिर करे छड़ियो इबादत सिर्फ उन रब जी कयो। अब इबादत कंजी कभी मुआ चपोई उन खे आज को खालिस रब जी इबादत करे उन जे करे हर मुसलमान जड़े नमाज पढ़ंदो नमाज में सूरा फातिहा के अंदर चौंदो इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। असांजा परवरदिगार असां तुझी इबादत था कयूं तो खाई मदद था घुरूं। बुधो इबादत जे लाइ केर इबादत कंजी कभी अल्लाह अकबर। फरमाई कुरान मजीद में फरमाई मुदा दिल पर नबी मुदा सुहना नबी नबी अंजा सरदार नबी ऐलान कर फरमाई कुल या अय्युहन नास इन कुंतुम फी शक्किन मिन दीनी फला अअबुदुल लदीना तअबुदून मिन दूनिल्लाह। अल्लाह करीम फरमायो मुदा दिल पर दुनिया वारन खे ऐलान करे बुधायो और दुनिया जा इंसानो देखना तमा शक में फैलायो तो खबर न है प्यारे मोहम्मद अरबी अलैहिस्सलाम जो कहड़ो दीन अचो मोहम्मद अरबी अलैहिस्सलाम पंहिंजो दीन पेश तो करे। फरमाई फला अअबुदुल लदीना तअबुदून मिन दूनिल्लाह
फरमाई मां मोहम्मद अरबी उनकी इबादत न कंदो हा रब के छड़े दुनिया वाला जंजी इबादत पिया करन मां मोहम्मद अरबी गैरन जी इबादत ना है कंदो सही तवा कर जी इबादत कंदा हो फरमाई वाला कि आबुदुल्लाह अल्लज़ी यतवफ़ाकुम फरमाई मां मोहम्मद अरबी उन रब जी इबादत कंदो हां जेको तवा के मौत नहीं हयाती दींदो आ जेको मौत नहीं हयाती जो मालिक आ मां मोहम्मद अरबी अलैहिस्सलाम उन रब जी इबादत कंदो हां इबादत जो हक जो रब जो हो जिसमें इबादत का धोखा मखलूक की वो ताजीम न कर हो जिसमें इबादत का धोखा मखलूक की वो ताजीम न कर जो खास खुदा का हिस्सा हो बंदों में उसे तकसीम न कर इबादत कही कभी फरमाई इबादत पांजे रब जी कयो फरमाई वबिल वालिदैन इहसाना अल्लाह पाक तो फरमाए पांजे मां पी सा एहसान मां पी सा भलाई मां पी जी खिदमत मां पी जो दुआ हासिल कयो तो मुझे सुने नबी मुझे प्यारे पैगंबर से भी फरमायो अल्लाह की रजा अब्बे अम्मा जे रास्ते में अल्लाह जो नाराज को अब्बे अम्मा जे नाराज पे मिया अल्लाह जो मुनकर अल्लाह जो इनकारी अल्लाह जो दुश्मन भी जहन्नमिया अब्बे अम्मा जो नाफरमान भागी भी चौकत यो भी जहन्नमिया अल्लाह की इबादत जो इनकार कयो पांजे रब सा बगावत कई पांजे रब सा मुकाबलो कयो ना फरमानी कई उहो भी दोज़खिया जे अब्बे अम्मा सा मुकाबलो कयो अब्बे अम्मा जी ना फरमानी कयई खुदा जी जात जो कसम आयो भी जन्नत जी बू बे हासिल न कंदो हदीस पाक में आयो एकड़े दफे मुझे सुने नबी मुझे प्यारे पैगंबर से फरमायो मिट्टी में नक्को कर दे न शख्स जो खाक आलूदा थे नक्को न जो धूल पैसे मुंह में धूल पैसे मुंह में धूल पैसे मुंह में सोने नबी से का पूछा कई वही सही केरो मुझे सोने नबी फरमायो जे के अल्लाह करीम जिंदगी में अब्बो अम्मा देना अब्बे अम्मा तू दुआ न वरताई अब्बे अम्मा तू दुआ हासिल करे जन्नत में दाखिल न थियो सुने नबी से फरमायो अरे बदकिस्मत मानो जो मुंह धूल में हुए बता सोने नबी प्यारे नबी जे सरदार मिठे मोहम्मद मुस्तफा जे खिदमत में एकड़ो मानू आयो अर कईमा कुल वालिदैन अला बलदहिमा आलहुमा जन्नतुक व नारुक सोने नबी से का पूछा कहीं सही औलाद दे मथों अब्बे अम्मा जो केतरो हक्का मुझे दिल पर नबी मुझे सोने नबी से फरमायो आलहुमा जन्नतुक व नारुक ओ पूछा करन वाला अब्बू अम्मा तो दिला जन्नत जो सामान भी हैं तो दोज़ख जो सामान भी हैं जे अब्बे अम्मा का दुआ वटवी जे अब्बे अम्मा की फरमान बरदारी कई जे अब्बे अम्मा के राजी कई तो रब भी राजी थई जे अब्बे अम्मा के नाराज कई मुझे सोने नबी ने फरमाया खुश न थो रब भी नाराज अल्लाह जो राज को अब्बे अम्मा के रास्ते में अल्लाह जो नाराज को अब्बे अम्मा के नाराज अब्बू अम्मा राजी रब राजी अब्बू अम्मा नाराज रब भी नाराज फरमाई कुरान करीम के अंदर फरमाई वबिल वालिदैन इहसाना अब्बे अम्मा से भलाई कयो अब्बे अम्मा से चंगाई अब्बे अम्मा की खिदमत इबादत रब की खिदमत अब्बे अम्मा की खिदमत
रब जी इबादत प्यारे मोहम्मद मुस्तफा जी तात तो सुभान अल्लाह। फरमाए इम्मा यबलुगन्ना इंदकल के बरादुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। अल्लाह पाक फरमायो अब्बो या मां या बई बूढ़ा थिया कमजोर थिया तुझा मोहताज थी पिया उथड़ में विहण में लाचार थिया आयु बीमारी अची लगियो जो पो मां कमजोर थिया उठी वही कोन था सगने। अल्लाह पाक फरमायो खबरदार इनजी खिदमत कजा नफरत न कजा जड़े गाल्हाई अल्लाह करीम फरमायो नरमी सां गाल्हा जा रब करीम तो फरमाए उफ भी न चजा फरमाए उफ तो पानी जा बस झिणक भी न ॾिजा चा गालू तो पानी जाते नफरत कमी जाते झिणक भी न ॾिजा। अल्लाह करीम तो फरमाए झिणक जा पर उफ भी न चजा फरमाए वकुल लहुमा कौलन करीमा। नरम लहजे सां ॻाल्हा जा मिठी ज़बान सां ॻाल्हा जा जेकॾहिं अबो चए पुट अब्दुल्ला अबो चए पुट अब्दुल रहीम अबो चए पुट अमीन चल जी अब्बा जवाब कीअं ॾिबो जी अब्बा हाज़ुर अब्बा लबैक अब्बा हाज़ुर मुंहिंजा बाबा साईं। असांजी फितरत माशरो अहिड़ो गंदो थी चुको आहे अबो तो चए पुट अब्दुल्ला पुट अब्दुल रहमान पुट अमीन छा पियो सही पढ़ा अल्लाहु अकबर। अम्मा थी सॾे तो पोड़ी तो मुंहिंजो दिमाग़ ई चटे छॾियो आहे अहिड़ो गंदो मुआशरो थी चुको आहे जो हिन दौर जो नौजवान पंहिंजे अब्बे खे अब्बा चवण जे लाइ तयार न आहे अम्मा खे अम्मा चवण जे लाइ ज़ालिम तयार न आहे। अबाडे खबर काॾे पियो जे लाइ कोढ़े मुंहिंजो मथो ख़राब करे छॾियो आहे वञा थो बाबे जे लाइ वञा थो कोढ़े जे लाइ पोतड़ो वठण वञा थो फलाणी शइ वठण अबा कोढ़े मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो अबा कोढ़े जो हाल ॾिठी मुखे बाबा जमीन मो हिस्सो जो ॾिनई कलर वारो हिस्सो ॾिनई अब पोड़ो छा कया अल्लाह अकबर। बाबे के अब्बो चवण जे लाइ तयार न आहे पढ़ो स्टाफ ते काजी अहमद में वियो नवाब शाह में वियो बाडे खबर जी बोला छा कया पोड़ी बीमार पोड़ी पोड़ी जे लाइ पोड़ी ॾेखारण आहे अस्पताल में अम्मा के अम्मा चवण जे लाइ तयार न आहे अब्बे के अब्बा चवण जे लाइ तयार न आहे। तो मुसलमान मुझे सोहणे नबी मुझे प्यारे नबी ओ नबी अपने सरदार मिठे मोहम्मद नबी से फरमायो बुधो मौली अब्दुल्ला गोठ जा मुसलमान हो फतेह मोहम्मद मरण का वारो बहरिया टाउन जेला के वारो बुधो मुझे सोने नबी मुझे प्यारे पैगंबर हजरत मोहम्मद रबी अलैहिस्सलाम फरमायो और फरमायो अला इन फिल जन्नत तहत अक़दामिल उम्मत। केड़ा मीठा लफ्ज़ है अला इन फिल जन्नत खबरदार जन्नत नबी से फरमायो अम्मा जे कदम में अल्लाह बिछाए छड़िया जन्नत के तलाश में आलिम जन्नत के तलाश में हाफिजा हाजी गाजी नमाजी उन जन्नत जला मुझे दिल पर नबी फरमायो जन्नत खपी जन्नत के करे बटनी तवा त अम्मा जे कदमन में अल्लाह जन्नत बिछाए छड़िया। एकड़ो वाक़ियो मूंखे यादि अची वियो एकड़ो हमरा हो
उन जो अबो यो फोत थी वो अम्मा जी खिदमत न्याणी कानी डबार कोना अकेलो अम्मा के पुट पुरानो हिकिड़ो वाइसनि जो किताब उन जे अंदरि वाक़ियो पियो अचे ॿुधाए पियो आहे वो हमरा क्या के शौक पैदा तो जलसे ते आयो बाबा हज जा फला जो बुधाई मक्के मदीने जा अम्मा के चवण लॻो अम्मा मुखे मोकल दे तो मां हज करे अचां अम्मा चयो बाबा मुखे कंहिंजे आसरे छॾे ईंदे मुखे कंहिंजो सहारो आहे तूं जो हज ते वींदे मुखे उथारींदो विहारींदो के मुखे पाणी केरु ॾींदो का धीअ को ॿियो को पुटु अकेलो सहारो हिकिड़ो पुटु तूं हज ते हल वञी मुंहिंजो केरु थींदो हमरा सबर कयो इहो साल आयो माण्हू हज जी तयारियुनि में अम्मा महिरबानी कर मोकल दे मां वञा हज ते चयो भाउ हाणे ॾिसी तो मुंहिंजो ज़ोर मुंहिंजी तकलीफ़ जी तोखे ख़बर आहे उम्र ते पहुतिया 80 साल ते हथ पैर ॾकनि पे था अॼु साल ताईं किथे चेरी रहंदसि मां वेंदसि मरी अब्बा पोइ तूं वञी हज कजा अल्लाह जी कुदरत सॼो साल गुज़री वियो अम्मा अञा ज़िंदा वरी हमरा के शौक़ पैदा थियो हज ते वञण की अम्मा तूं मरदी उहो ई कान मुंहिंजा टपड़ हज जा ॿधा पिया थी मुंहिंजो सामान ॿधो पियो थी हाणे चए अब्बा मूंखे केरु उथारींदो केरु विहारींदो केरु ख़िदमत कंदो कंहिंजे सहारे छॾियो थो वञी अम्मा न को तूं मरंदी न को मुंहिंजी जान निकिरंदी मां वञी थो हज अम्मा खे नाराज़ करे हमरा हद ते निकिरी पियो पुराणे दौर में जॾहिं माण्हू हलंदा हुआ पैदल या खच्चरनि ते उठनि ते घोड़नि ते हमरा निकिरी पियो यो फलाणे इलाके में तो हाजिन जो काफिलो निकरंदो मां भी उन सां गॾु निकिरी पवंदुसि हमरा निकिरी पियो सफ़र कंदे 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 रात पइजी वई रस्ते ते हिकिड़ो ॻोठ जे रस्ते ते मस्जिद ही हिन जो हाणे मस्जिद विया वुज़ू कया नफ़िल बि पढ़ा ऐं 2-4 कलाक आराम भी कया हमरा वुज़ू करे नफ़िल में थी वियो दुआऊं घुरियाई नफ़िल पियो पढ़े तहज्जुद पियो पढ़े रब निकिरी पियो हा तुंहिंजे राह में अल्लाह जी कुदरत उन ॻोठ में को चोर अची दाख़िल थियो कंहिं घर में समझो था चोर अची घिरो कंहिं घर में चोरी जो सामान गंढी ॿधाई घर खां जीअं दीवार टुटे पियो थका अरे चोर 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 बाबा चोर चोर जो थी वई त माण्हू जे पोयां भॻा अमरा तेज रफ़्तार हो चोर जीअं मची जी दरी खुली पई त दरीअ में कई आ क्या दरिया में अंदर मस्जिद में टुपी चोरी वारी गंढे उते सिफम से रखी बिया दरिया में पानी निकली वियो हमरा पोयो आया बाबा करियो बाबा मस्जिद में जो आया हां बाबा बस 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 चोर हथी को हां चोरी जो सामान अगो पियो हमरा बाबा नफलन में नमाज में ठीक आ जल्दी कर सलाम वरात खबर पे चोरी करे वरी हाणे चए त नमाज़ी थी त मूंखे छॾे ॾींदा हमरा नमाज में जीअं सलाम फेराई त वठी अस कंहिं मुखूं हयूं कंहिं लठियूं हयूं अल्लाह के घटि वधि ॻाल्हायो बाबा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो ॻाल्हि छा थी आहे चोरीअ जी गंढी तुंहिंजे साम्हूं पई आहे अब चोर त हलियो वियो हिन खे जल्दी कमरे में बंदि कयो सुबुह जो वॾेरो फ़ैसिलो कंदो सुबुह थियो ॻोठ जे वॾेरे वटि वञी पेश कयाऊं चई सही उन चोर जी कड़ी सज़ा आहे चोरी करे हमरा वरी मस्जिद में आयो आहे नमाज़ पे पढ़ाई हां वॾेरे चयो बाबा हिन जो मुंहुं कारो करे गॾ ते चाढ़े बाबा करायोसि सरगस छा करायोसि सरगस करायो सरगस तरासी को बुलंद आवाज़ अब आने के सरगस करायो मुकारो करे बेचारे के गड़ा ते चाड़े सरगस क्या कराने को ऐलान क्या कर वडेरे चयन ऐलान कयो
तो जेको चोर चोरी करे मस्जिद जो सामान चोरी जो मस्जिद में रखी वरी नफल करे पानो पान के नमाज के जरिए से बचाइण चाहे इन चोर जी सजा ए आहे ओ जडे हमरा ऐलान कयो ओ जे अखि में पानी वही आयो चेदा ऐलान न कयो बल्कि ऐलान ही कयो तो जेको अम्मा के नाराज करे हज ते वने उनजी सजा आहे जेको अम्मा जो बददुआ अम्मा के नाराज करे वो भी निकली करे उनकी सजा ए आहे मुझा दोस्त ही मुझा भाईरो केने भले इरादे सा वने पियो पर पो भी बेचारो फांसी पियो अम्मा जी पिटई पारा तो बेचारे के उते बेचे वो तो उनके करे मेहरबानी कयो पंजे अब्बे अम्मा की खिदमत कयो अब्बे अम्मा की दुआऊं सोहणे नबी प्यारे नबी नबियन जे सरदार पैगंबर इमामुल अंबिया मिठे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजन केतरी नसीहतूं कयूं अब्बे जे अम्मा जे मुसलमानों सुने नबी जे फरमायो अब्बो ऐं अम्मा जन्नत जा दरवाजा आहिन नबी जे फरमायो जन्नत जा दरवाजा थव जे कने अबो वफात करे वो समझो तो हिकड़ो दरवाजो मुझे लाइ बंद थियो ना हिकड़ो दरवाजो बाकी आ जे करे अम्मा वफात करे वही अबो जिंदा यकीन जान तो हिकड़ो दरवाजो बंद थियो हिकड़ो दरवाजो ना खुले मुझा दोस्त कोई मुझा भाईरो हकूकुल इबाद मा पहर वक्त अब्बे अम्मा जो बाहरन जा भी हक है नोड़े पाड़े वाले जा भी हक है दोस्तन जा भी हक है पाड़े में जेकर को गैर मुस्लिम उन गैर मुस्लिम जा भी इस्लाम हक नसिया मुझा दोस्तों मुझा भाईरो अब्बे अम्मा जी पिट अहड़ी लगंदिया जो खुदा जी जात जो कसम अल अमान अल्लाह तो अल्लाह माफी हज़रत मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैह वाज में बुधाईंदा चिच्चा वतनी जे इलाके में के गोठ में मां वाज ते विस रात जो वाज थियो रात ते रही सुबह जो नाश्तो करे जने गोठ मां निकतो हिकड़ो बियो गोठ भरसा वण होया वण जे छा में को खटोलो पियो मां डिठो त सिर्फ हड्डन जो ढांचो हमरा मुके इशारो कयो मौली साहब रात वाज कहां पे हो बुजुर्गो मेहरबानी करो 2 मिनट बैठा कयो मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैह फरमायो मां बैठो वियो मास मुके हैरत थी हड्डन जो ढांचो मक्खियों तुम्हारो फिरन रोई करे मुके चई त मौलाना मुझे ला दुआ घुर मोहब्बत किस्मत इंसान हां बीमारी का है मुझे अम्मा जी मुझे बददुआ लगी वई कहता है चमन लगो सही मुझे अबो ने कई साले हो मुझे अबो ने कई साले नमाजी तब गुजार अबो जन फोत थियो अम्मा जो सहारो मां अकेलो पुत्र अम्मा मुझो बड़ो ख्याल कंदी ही पर मां गलत दोस्तन जे सोसाइटी में अची सोहबत में अची कने किथे हर किस्म जो नशो शुरू कयो अम्मा जड़े देर सां अचा अम्मा दरका दी निभागा तोखे छो छा तो अब्बो कहड़ो कोन हो चरण मानु सा तुझो उठण दिहणा जालिम न नमाज जवे जो ही न तिलावत जवे जो ही ही तुझे चढ़ जो टाइम अम्मा के मां पढ़ी कोन दींदो अम्मा जल्दी कर भूख लगी अम्मा नहीं खनिया अब आए करे नी देर थी वई राजा बैठाई थिया मुखे भूख में डाढी लगी ही मां दरवाजो जोर सा खटखटायो अंदरा अम्मा जागी दरवाजो खोलियाई मुखे धड़कारे नहीं जालिम ये तुझे अचण जो टाइम मुकारो कई पर मैं तो मौलाना मुके कावड़ थी वही मां भरे चमाट अम्मा जे मौके ठगा जो कलाई तो बेचारी बोरा क्यों खाई वनी हेठ गिरी मां चमाट है मुझे अम्मा ते जदे मु नजर कई मुझे अखिन मुझे अमर जे मु पानी तरी आयो भई अक मथे खणी करे कावड़ी गुस्से में आई मुखे बदुआ देन लगी मुझे लाचन लगी रब
इन बदकिस्मत न जालिम पंहिंजे अम्मा के मारियो आहे। रब तू ही जालिम खां बदलो वठ, रब तू ही जालिम खां बदलो वठ। फरमाए तो मौलाना उन रात अम्मा बेचारी तड़पी तड़पी रोई रोई वफात करे वही। चंद ॾींहंनि खां बाद मुझे टंग में हिकिड़ो अहिड़ो नासूर भिड़ियो जो मां मुल्तान में दाख़िल थियुसि। मुल्तान जे डॉक्टरनि चयो असांखां ॻाल्हि ज़ोर आहे। लाहौर जे हॉस्पिटल में मूंखे दाख़िल कयो हुयो। अधु महीनो मां उते हुयुमि, उतां बिला इलाज करा ॾेई करे जीत पइजी आहे जिस्म में। हर को नफ़रत पियो करे। मौलाना हाणे त एतिरी माण्हू नफ़रत था कनि। मूंखे चवनि था ही कुत्तो खट ते किरियो पियो आहे, उछलाए टुकुर मूंखे उछलाए ॾियनि था। मौलाना इहे थो लॻे त बीमारी कोन्हे, ही मुंहिंजी अम्मा जी मूंखे बददुआ लॻी। मेहरबानी कयो अम्मा तू बददुआऊं न वठो। सोहणे नबी प्यारे नबी नबियन जो सरदार फरमायो टिन शख्सन जूं दुआऊं घणनि जूं टिन शख्सन जूं दुआऊं डायरेक्ट अल्लाह जे अर्शे आज़म ते वञी पहुचंदियूं आहिनि। विच में काई रुकावट कान हूंदी आहे। सोहणे नबी से फरमायो मज़लूम जी दुआ कंहिंजी? मज़लूम जेका मज़लूम दुआ घुरंदो उहा अर्शे आज़म ते वञी पहुचंदी आहे। ओ मुसलमानों के मज़लूम जे बददुआ खां बचायो, मता मज़लूम जी कंहिंखे बददुआ लॻी वञे। मुझे सोने नबी अरबी अलैहिस्सलाम फरमायो बे नंबर ते आदिल हुक्मरान केर? आदिल हुक्मरान इन तो हुजे निभागो इमरान खान जड़ो। कुछ ॾींहं पहिरियों सागर में हिकिड़ो सहाफ़ी मुंहिंजे आॾो अची वियो। ट्रक पई लहे खंडु जी। सहाफ़ी वठ वठा लॻी पियसि। मां भरता वञी बीठोमांसि, मुंहिंजो ॾे ख़बर खंडु सस्ती थी आहे छा? मूंखे चवण लॻो मौलवी साहब 150 रुपया किलो। घणो? 150 रुपया किलो। मुंहिंजो ट्रक पे थी लहे। सहाफ़ी अची आयो, मुंहिंजो वज़ीर आज़म ऐलान कयो हो त बाबा नवाज शरीफ अवाम ते ज़ुल्म करे छॾियो। हर ॾींहुं कंटेनर ते नाच कराए, औरतों खे नचाए, माण्हू गॾु पियो करे ज़ुल्म करे छॾियो। नवाज शरीफ ज़ुल्म करे छॾियो, उथो बग़ावतूं कयो। चई मुल्क खे बाबा लुटे छॾियां। पोइ मुंहिंजी हुकूमत आई तो मां 40 रुपया फी लीटर पेट्रोल कंदुसि। घणा? 40 रुपया। बिना जुल्म ना है। खंड 70 रुपया किलो। मुझी हुकूमत आई मां 30 रुपया खंड कंदुसि। मुझी हुकूमत आंदियो पो वरी बि माण्हू न पिया अचनि। हेॾा असांजो मोहतरम ताज अल्लाह से मुंहिंजे ज़िंदगी में बरकतूं नसीब फरमाए। जी बाबा ही मुल्क जे लाइ शहर का तिला मुल्क जो सजन न है, ही कौम जो दुश्मन बणजी कार खुदाई बणजी करे तव्हांजे मथो किरंदो छो त यहूदियुनि जो एजेंट आहे। इन नारो कयो नया पाकिस्तान। छा? नया पाकिस्तान। माण्हुनि बि चयो वञ बड़ा बाक़ी पीपलन मुल्क खे लुटे छॾियो, लीगलन मुल्क खे चटे छॾियो। बाबा नया पाकिस्तान, नया पाकिस्तान। हल बड़ा फोर्स मौलाना झलियो ॿियनि झलियो बाबा न कयो यहूदियुनि जो एजेंट आहे। बाबा मौलवियुनि खे कहिड़ी ख़बर? नओं पाकिस्तान थींदो, सस्ता थींदी। मूंखे ॿुधायो खंडु घणे पिया वठो किलो? हाणे जेको 70 रुपए ते पेट्रोल हुयो 80 रुपए ते। मूंखे ॿुधायो पेट्रोल किथे वञी पहुतो आहे? हाणे तो चए पोइ मां छा कयां? पंधि हलो, गाॾियूं छो था हलायो? पोइ मां छा कयां? चांहि न पियो, मिठा ताम न खाओ, खंडु मां थी थिए त मां छा कयां? ज़ालिम तूं छा करी? तुंहिंजे ॻचीअ मां वठी इंशाअल्लाह रोडन ते ही आवाम जॾहिं उथियो इंशाअल्लाह तो खुदा जे कहर ई गज़ब खां आवाम जे कहर खां बची न सघंदे। मुझे सोहणे नबी मुझे प्यारे पैगंबर से फरमायो आदिल हुक्मरान जी दुआ भी अर्श आज़म ते पहुंचंदी आहे। मुझे सोहणे नबी से फरमायो अब्बे अम्मा जी दुआ। छा?
अबे अम्मा जी दुआ औलाद देला जेका भी अबो अम्मा दुआ घुरदा जमे काई रुकावट कान थी दी अर्श आजम ते बनी दुआ पहुंचंदी असा मौलवी जो दुआऊं पीरन मुर्शिदन जो दुआऊं एतियूं जल्दी मथे आसमान अर्श ते न पहुंचंदी उजेतियूं अबे अम्मा जो दुआऊं पहुंचंदी जेके मां लफ्ज चया नसीहत जा पैगाम देना अल्लाह अमल की तौफीक नसीब फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा